आज़ादी तोखे रास ना आहे, इन जे करे तूं हिते सही आहीं। मूंखां गलती थी वई आहे जीजा। छा मूंखे इहा गलती माफ़ कोन कंदो? मां त तोखे माफ़ करे छॾियां, पर साईं त तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदो। पोइ मूंखे इहो त ॿुधायो त मूंखे हिन क़ैद में ॿियो घणा ॾींहं रहणो आहे? इहो त तुंहिंजे भाउ मथां आहे। हुन नैना खे कॾहिं तो वापसि आणे ऐं तोखे हितां आज़ाद कराए। पर जेकॾहिं अदा ते नैना खे आणण में नाकाम तो थिए त पोइ मुंहिंजो छा सोचियो अथव? पोइ त तुंहिंजो अंजाम हलीमा वांगुरु ई थींदो। छा मूंखे मारियो वेंदो? जेकॾहिं तोखे मारियो न वियो न त पोइ सॼी ज़िंदगी तोखे हिते क़ैद में ई रहणो पवंदो। इहो त सरासर मुंहिंजे मथां ज़ुल्म थी वियो जीजा। कने हिकिड़ा ई लोड़िया मां। ॾिस, इहो त तूं पंहिंजे भाउ खे ॿुधाई ऐं सम्झाई सां। जेकॾहिं हू पराए मसले में का टंग न अड़ायां त अॼु तोखे इहे ॾींहं ॾिसणा ई कोन पवंदा। पोइ छा अदा जी ग़लती जी सज़ा मूंखे मिलंदी? जेकॾहिं तूं चाहीं त तुंहिंजे भाउ खे नवाब खान माराए छॾे, पोइ हितां तोखे आज़ाद कराए छॾे। न न जीजा, अदा खे कुझु न चइजो। बाक़ी मूंखे मारणो अथव त भले मारजो। बाक़ी मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ थी कयां त साईं खे चइजो मुंहिंजे भाउ मीर खे कुझु न करे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।